यादव के घुराए कराए पंचन बड़ो पाई के राज्य में या हुए काउंटी में चालू आए बाकी जैसे मानो आए मुझे राजा का जैसा जो मोर मुताबिक हर काउंटी के राजा इंसा था मुझे लगे अगर गाना मुकरम नाम किया था जुदा कर के घट गया अल हक पर सिस्टम गालम पर लटन फिल्म के पिता होना था हक से लटन जो असा एहतजाज करूं था हक कयो अचो जो आई डीसी आई कोई जो आसो था विरासत कयो एडी गालम विरासत न कयो ताकत के जनता के कोई जनता के रहा है ताकि बात सफर कर असा पावर करायला एहतजाज आहे बोल आहे असांजा घर उनमें बिन चाचा घर मुरागी जुड़ी विया हींअर ताईं का बि केर बि न आयो आहे इहो त सॼो लाड़ फाउंडेशन आहे उन्हनि वटि असां वियासीं उनखे तव्हांजो ॻोठ असां लिखी आया आहियूं असांजो ठीकु आहे भला को नाला ॾेखारियो उन नाला ॾेखारिया ॻोठ असांजो नाला अञा अलाए कंहिंजा हुया ख़ैर उन्हनि खे कुझु मिले तॾहिं बि असांखे ख़ुशी थींदी पर हींअर जेके बि विरासत कई वई आहे उहा बि सिलेक्टेड विरासत कई वई आहे माना जेके जंहिंजा वास्ते वारा आहिनि या उहे सियासी ज़ोर रखण वारा आहिनि उन्हनि खे ई ॾिनो वियो आहे सभु कुझु जेके मेन मुतासिर आहिनि असांखे नथा चऊं तव्हां असांखे भाटा भरे ॾियो हर शइ ॾियो असांजो तव्हां अचो था असांजो ॻोठ ॾिसो ॻोठ बहादुर खां ख़बर असां जीअं पाणी अचे थो उन महिल ते असां उन महिल ते पंहिंजे ॻोठ जा मसइला ॿुधायासीं पहिरियां माण्हू मच्छरनि में मुआ हींअर वरी थधि लॻी पई आहे हींअर ताईं केर बि न पियो अचे सिलेक्टेड एन जी ओ पंहिंजो रखी वेठो आहे कुझु जे रजिस्टर्ड आहिनि उन्हनि खे पंहिंजा हिननि खे ॻोठ खे मिलनि था हवाई ॻोठनि खे ई हर शइ ॾियनि था तव्हांजो मुतालबो छा आहे छा करणु घुरिजे मुतालबो इहो आहे त असां वटि अचनि सर्वे करे वञनि जेका असांजी जाइज़ जेका असांखे ज़रूरत हुजे उहा शइ असांखे मुहैया कई वई ठीकु आहे ॿियो को